करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿिए मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा पिणु थोराइता आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार बि वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु दफ़ो ॿीहर शेयर करे आहियूं पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान जे दौरे दौरान जापानी हममनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ही मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾ मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं।
अहम ख़बर असां शेयर करे रहिया पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान के दौरे दौरान जापानी हम मनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हीउ मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार पिणु वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बोर्ड मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं पार्टी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जापान के दौरे दौरान जापानी हम मनसब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हीउ मुंहिंजो जापान जो पहिरियों दौरो आहे। पाकिस्तान ऐं जापान जा सुठा लाॻापा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान जे वापारियुनि खे सीड़पकारी जी दावत ॾियूं था। ॿई मुल्क ॾुखे वक़्त में हिक ॿिए सां गॾु हूंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त जापान सां लाॻापनि खे वधीक हथी ॾियणु चाहियूं था। सीड़पकारी वापार ऐं ॿियनि शोबनि में सहकार पिणु वधाइणु चाहियूं था। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त बोर्ड मुतासिरनि जी मदद ते जापान हुकूमत जा थोराइता आहियूं।